हेलो पिशोरी सर, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो तव्हां मुंहिंजी हिक नंढी हिन वेनतीअ ते मूंसां ज़ूम ते शामिल आहियो ऐं रुगो इहा ई ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं असीं त जेकॾहिं असांखे पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारणी आहे त उन जे लाइ असांखे के क़दम करणा ई आहिनि। नंढनि ॿारनि जे लाइ त असीं कोशिशि करियूं ई पिया, असां नर्सरी राइम कॉम्पिटिशन्स वग़ैरह ठाहियूं आहिनि, कयूं आहिनि 5 सालनि खां वठी। पर हीअ जेका नई ॻाल्हि असांखे ख़्याल में आई आहे त जेकॾहिं 10हीं दर्जे वारा ॿार जॾहिं पास थियनि था ऐं 11हें दर्जे में माइनॉरिटी कॉलेजिस में एडमिशन वठनि था माइनॉरिटी कोटा में, त उन वक़्तु असांखे हिननि ॿारनि खे ऐं उनजे माइटनि खे उन्हनि ॿिन्ही खे चई करे ॿिन्ही जो इंटरव्यू गॾु सिंधीअ में ॻाल्हाइण में वठणु घुरिजे। ॾिसो, जेकॾहिं ॻाल्हाइण अची थो वञे इन बहाने त पोइ त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, न त अॼुकल्ह हर को ॿार कतराए पियो, ॻाल्हाइण जी असुल मोह पियो वञे। त तव्हां जेकर पंहिंजे कॉलेज में कहिड़ो सिस्टम अपनाईंदा आहियो, तव्हां छा कंदा आहियो सिंधी कोटा में ॿारनि खे एडमिशन ॾियण जे लाइ? तव्हां वटि के रूल्स रेगुलेशन्स हूअं फॉलो कंदा आहियो छा के? मैडम, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां मूंखे हिन प्रोग्राम में शामिल कयो। असां माइनॉरिटी कोटा जी एडमिशन्स आहिनि जेके सिंधियुनि लाइ ख़ासि आहिनि, ख़ासि करे असांजे बांद्रा MMK कॉलेज में। पर असां ख़ाली इहो ॾिसंदा आहियूं कि माउ या पीउ सिंधी हुजे, बसि, ॿियो कुझु रूल न फॉलो कंदा आहियूं। पर तव्हांजी जेका इहा सॾ आहे प्यारी कि सिंधी ॿोलीअ खे अॻियां वधाइण लाइ असांखे इंटरव्यू वठणु खपे, त मां हिन सां पूरी तरह सहमत आहियां। ऐं मां चवंदुसि हिन साल मां पंहिंजी जेके बि एडमिशन्स कंदुसि, भले पोइ 10 खां पोइ 11 में हुजनि या 12 खां पोइ असांजे जेके प्रोफेशनल कोर्सेस आहिनि, BAF, BBI, BFM ऐं BMM ऐं BCom में, असां चाहींदासीं कि माउ पीउ ऐं ॿार जो टिनी इंटरव्यू असां वठूं कि हुनखे सिंधी ॻाल्हाइण अचे। छो बिकॉज़ जॾहिं असां पंहिंजी अमर खे जेका सिंधी ॿोली आहे हुन विसारींदासीं त जाम ग़लति आहे। बिकॉज़ असां सिंधी आहियूं तॾहिं असांजा इहे इंस्टीट्यूशन आहिनि ऐं असांखे पाण फ़ख़्रु हुजणु खपे कि असां हिकु सिंधी आहियूं, तॾहिं असांखे इंस्टीट्यूशन जेके असां चाहियूं था हुन में एडमिशन थी मिले। ऐं असां वटि सिंधी प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज ऐं महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी, इहे प्रोग्राम कंदी रहंदी आहे असांजे कॉलेज में। पर तंहिंजे हूंदे बि इहो जेको तव्हांजो मुहिम आहे, इहो जाम सुठो मुहिम आहे। ऐं मां इवन पंहिंजी एजुकेशन मिनिस्टर ॿई वर्षा गायकवाड़ ऐं हायर एजुकेशन मिनिस्टर ॿिन्ही खे रिक्वेस्ट कंदुसि कि इहा मुहिम सिंधियुनि लाइ एटलीस्ट फॉलो थियणु खपे। अरे वाह, ये त ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि चई। मूंखे त ॾाढी ख़ुशी पई थिए त तव्हीं वर्षा गायकवाड़ सां ॻाल्हाइणु चाहींदा ऐं पसंदि कंदा। पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अञा घटि थी अचे त इहा ॻाल्हि असीं माण्हुनि ताईं पहुचायूं कीअं? छाकाणि हाणे कुझु महीना ई वञी रहिया आहिनि, तव्हां कहिड़ो सजेशन था ॾेई सघो त इन बारे में का हाणे ई पधिराई कई वञे, हाणे ई का माण्हुनि खे ॻाल्हि ॿोल कई वञे जीअं असीं सभिनी ताईं पहुचूं? उन लाइ तव्हांजो छा सुझाव कहिड़ो आहे? मैडम, जेके बि असांजा प्रोग्राम थियनि था, ओरिएंटेशन प्रोग्राम, हुन में मां बाक़ाइदे जेके सिंधी ॿार असां वटि अचनि था चाहिनि त बाक़ाइदे रखंदुसि प्ली कि महिरबानी करे सिंधी सिखो। MMK हुन में अॻुवाई वठंदी, हुननि खे सिंधी कम्युनिकेशन क्लासिस जेके असांखे हलंदा आहिनि NCPSL जे थ्रू, उहो हलाईंदासीं असां। असां लास्ट ईयर बि इहा मुहिम चालू कई जंहिंमें 56 ॿार असां सिंधी सिखिया हुया, जंहिंखे सिंधी न ईंदी हुई। त हाणे हिन साल बि असां, भले कोविड टाइम आहे, ऑनलाइन क्लासिस असां वटि चालू आहिनि, सिंधी जा सर्टिफिकेट कोर्सेस चालू आहिनि, त महिरबानी करे जॉइन कनि। ऐं जंहिं बेसिक सिंधी सर्टिफिकेट कोर्स कयो, मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि कि उहो एडवांस सर्टिफिकेट सिंधी कोर्स बि जॉइन कनि। हा, ॾिसो, इहा त ॻाल्हि थी आफ्टर ॿारनि तव्हांखे जॉइन कयो आहे। मां छा थी चाहियां त जेकॾहिं हाणे जॾहिं असीं मंथ ऑफ अप्रैल में आहियूं ऐं मई जून जुलाई ताईं असांजूं एडमिशन्स थींदियूं, त घटि में घटि 2-3 महीना माण्हुनि खे मिलणु खपनि जो माइट ऐं ॿार हाणे खां ई पाण में हिक ॿिए में सिंधी ॻाल्हाइणु शुरू कनि। त इन जे लाइ इहा जेका ॻाल्हि आहे उहा तव्हां WhatsApp जे ज़रिए मोकिले सघो था, माण्हुनि खे ॿुधाए सघो था या को नोटिस बोर्ड लॻाए सघो था। इन लाइ मां इहा ई रिक्वेस्ट कंदसि त उन लाइ के क़दम खणणु तमामु ज़रूरी आहिनि। इन लाइ तव्हांजो छा रायो आहे? तव्हांजो हिकु माध्यम आहे जेको तव्हां इंटरव्यू कयो था, उहो त असां हर कंहिं सिंधी करे पहुचाइण जी कोशिशि कंदासीं, हिकु प्रचार थी वेंदो। प्लस असां पंहिंजा ओरिएंटेशन प्रोग्राम जेके मां चयोमांव, जेके असां कंदा आहियूं रेगुलरली, असां ॿार अचनि असां वटि, त हुन में बि असां लिखंदासीं क्लियरली कि भाई इंटरव्यू जेको थींदो उहो सिंधी में थींदो, तव्हांखे सिंधी अचण ई खपे। ऐं उहो जीअं हाणे मई मंथ
मिड में ये असां ओरिएंटेशन प्रोग्राम कंदा आहियूं त उन बाक़ाइदे मां चवंदुसि अगरि तव्हांखे तव्हां सिंधी आहियो सिंधी में एडमिशन वठण था चाहियो त इंटरव्यू तव्हां जेको आहे उन लाइ तयारी कयो ऐं मां इहो हिकु चवंदुसि की हिकु असांखे फैशन आहे की असां सिंधी में न ॻाल्हायूं इहो फैशन छॾे करे असां सिंधी में ॻाल्हायूं इहो हिकु फैशन थियणु खपे सची ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि तव्हांजी तमामु बराबरि आहे तमामु सुठी आहे इहो फैशन थियणु खपे त सिंधी माण्हू सिंधीअ में ॻाल्हाईंदो त असांजी ॿोली सदाईं बरक़रार रहंदी ॾाढो सुठो लॻो साईं ॾाढो सुठो त इहो हाणे मां ईअं सम्झां त असीं तव्हांजे कॉलेज में पहुची चुका आहियूं ऐं तव्हां पंहिंजे हर स्टूडेंट खे इहा ॻाल्हि चवंदा ऐं इहो तय आहे त उन्हनि सभिनी खे सिंधीअ में तव्हांजे साम्हूं ॻाल्हाइणो ई आहे ऐं तव्हां पाण उन्हनि जो इंटरव्यू वठंदा का बि कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे का बि ज़रूरत हुजे माण्हू खपे इंटरव्यू केरु वठंदो छा चवंदो त असांजी संस्था हिन लाइ हर क़िस्म जी शेवा करण लाइ बिल्कुलु तयारु आहे बिल्कुलु मैडम थैंक यू जय झूलेलाल ॾाढो सुठो लॻो जय झूलेलाल थैंक यू